ॿारनि जे हथनि में औज़ार न पर किताब हुजण खपनि, पर हिन जो बतड़ असां वटि ॿारनि खां जबरी पोरियो करायो वेंदो आहे। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में अॼु ॿारनि खां जबरी पोरे जे ख़ात्मे जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पाकिस्तान में चाइल्ड लेबर जी गरियल शरह 16.9 सैकड़ो रिकॉर्ड कई वई आहे। पाकिस्तान में ॿारनि खां जबरी पोरे में वाध जो बुनियादी सबब गुर्बत आहे। इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशन मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त बेरोज़गारी जे ख़ात्मे ऐं शहरियुनि खे सोशल प्रोटेक्शन ॾियण सां जबरी पोरे ते कंट्रोल करे सघिजे थो। माहिरनि घरेलू मज़दूरी में ॿारनि खां जबरी पोरियो वठण खे संगीन मसइलो करार ॾेई छॾियो आहे। ॿारनि खां जबरी पोरे जे ख़ात्मे जो आलमी ॾींहुं 12 जून मल्ह ते मल्हायो वेंदो आहे। पाकिस्तान में बहितर कानून ऐं कार्रवाई न थियण ते समूरे मुल्क में मज़दूर ॿारनि जो अंग 2 करोड़ खां वधी वियो आहे। पंजाब में ॿारनि खां जबरी पोरियो वठण जी शरह 14 सैकड़ो ते पहुची वई आहे। माहिरनि चयो आहे त हर हुकूमत में ॿारनि खां जबरी पोरियो वठण जे ख़ात्मे जो ऐलान त कयो वियो, पर अणपूरा क़दम खंया विया, जंहिंजे करे ॿारनि खां जबरी पोरियो कराइण में इज़ाफ़ो थी रहियो आहे। असां ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त ॿारनि खां जबरी पोरे जे ख़ात्मे जे ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पाकिस्तान में हिन वक़्तु मज़दूर ॿारनि जो अंग 2 करोड़ खां वधी वियो आहे, जेको इंतहाई ॻणती जोॻो आहे। मेरा मोहम्मद रज़ा नाम है और मेरी 11 साल उम्र है। अच्छा, 11 साल उम्र है। आप क्या काम करते हो? मैं रबड़े लगाता हूँ। कितने अरसे से लगा रहे हो? ये मुझे हो गए 1 साल। आप साथ पढ़ते भी हो? जी। अच्छा, तो ये आप काम करते क्यों हो? मजबूरी है, इसलिए बहन का गिरवी में वो रखा हुआ ना घर, इसने लाख उसके पैसे देने 1 लाख रुपए, इसलिए मैं काम कर रहा हूँ।